नाज़रीन, पंगरियों ऐं भरपासे जे ॻोठनि में तूफ़ानी बरसातुनि सबबि सवाई कचा घर ढही पिया। सिम नालनि जी खोटाई न थियण सबबि नाला उबता वहण लॻा। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे अलीगुल खोसो। जी अलीगुल। बिल्कुल असीं हिन वक्त मौजूद आहियूं एशिया जो सब खां वॾो सिम नालो LBOT, जिते 2019 में जेको सो घारो लॻो हो ऐं घारे सबबि जेको हज़ारें एकड़ ज़रई ज़मीन जेको हिन पासे पाणी जी लपेट में अची वियूं ऐं हज़ारें जेको सो घर ढही पट पइजी विया हुआ। हिन वक्त बि जेको सो मुसलसल 1.5 महीने खां हलंदड़ जेका बरसाति आहे ऐं तव्हां फुटेज में ॾिसी सघो था त हिन वक्त पाणी जेको सो 45 ते मथे आहे। 14 फुट हिन जो गेज आहे, जेको 12 फुट हली रहियो आहे। 45 केॾी महिल बि टुटी सघनि थियूं, जॾहिं त मुसलसल बरसाति अपर सिंध जे 5 ज़िलनि जो जेको पाणी जो रेलो आहे उहो बि 2-3 ॾींहंनि में हितां गुज़र कंदो ऐं उन खां पोइ सिंध गवर्नमेंट वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां 23, 24, 25 ते मुसलसल बरसाति ॿुधाई पई वञे, जंहिं सबबि जेको आहे सो हीउ रेलो ऐं बरसाति जेको सो ॿई गॾिजी वेंदा, जंहिंसां हिते जेको सो बलूचिस्तान वारी सूरत हाल पैदा थींदी। हिन वक़्तु तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हीउ जेको 245 RD खां वठी 283 RD ताईं जेका बि LBOT जो गुज़र आहे उहो पुराणे हाकड़ो दरिया जेको अॼु खां 200 साल अॻु में वाक़ियो हीउ झक वारो इलाइक़ो आहे। इन झक वारे इलाइक़े जी मरमत नाहे थी सघी। गवर्नमेंट ऐं इरिगेशन अमले जे तरफ़ां जेको आहे सो हिन जी का बि मरमत न कई वई आहे। उन करे हीउ झक वारो इलाइक़ो जेको हमेशह बरसातुनि सबबि तक़रीबन 7 यूनियन काउंसिल में दाख़िल